الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم حميم والكتاب المبين إنا أنزلناه في ليلة مباركة إنا كنا منذرين فيها يفرق كل أمر حكيم أمرا من عندنا إنا كنا مرسلين فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दिल जी मोहब्बत ऐं बुलंद आवाज़ सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में हदिये दुरूद शरीफ पेश कयो। मानीअ जो भी वक़्फ़ो थींदो, नमाज जो भी वक़्फ़ो थींदो। जिन दोस्तन हिन पासे का हिन पासे का दुरूद शरीफ पढ़ियो ये वेझा ये विच खाली भरियो पोयां दोस्त जिन पढ़ियो आहे तव्हां वेझा वेझा अचो तव्हां बि जिन दुरूद पढ़ियो जिन न पढ़ियो आहे पोइ भली पोइ ते वञो उथी वञो तव्हांजी मर्ज़ी वेझा वेझा
असां चश्मे वारा माण्हू हे वरी साम्हूं आहियूं अथई न त हे वरी हणबो हीअं त पोइ जमायत ॾिसूं न असां त ॾिठूं सभु इहा माशाअल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। अज 15 शाबान मुअज़्ज़म जी रात 1443 हिजरी 18 मार्च 2022 जुमे जी शाम छंछर जी रात सांघीअ जे लॻ जतोई जे घोट में मौलाना जमील अहमद जतोई साहब जे मदरसे में 15 शाबान जी रात बाबरकत रात में तव्हां सां सभु पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जे नियत सां जमा थिया आहियूं। अॼु अल्लाह जी रहमत जो नुज़ूल दुनिया के आसमान ते थी चुको है ऐं रब करीम जा ऐलान पिया हलनि। फजर जी आज़ान ताईं अल्लाह जी रहमत बारनि खे सॾींदी। अॼु ईअं समझो त हुज़ूर फरमायो त 15 शाबान जी रात फ़क़ूमू लैलहा वसूमू यौमहा रात जो भी नफ़ल पढ़ियो। जेकॾहिं कुरान पाक जी हिकिड़ी आयत सिखो 100 रकात नफ़ल खां वधीक सवाब आहे। जेकॾहिं तव्हां दीन इस्लाम जो हिकिड़ो बाब सिखो इल्म जो त 1000 रकात नफ़ल खां बहितर आहे। ये सिखण जो कम पियो हले। ये वाइज़ नसीहत आहे। गुजरल महीनो रजब जो हो। ये जो महीनो हले तो यो शाबान जो आ मथियो महीनो रमजान जो। सब महीना अल्लाह जा पर उन्हनि मां अल्लाह साईं फरमायो त मुंहिंजा महबूब मां रब करीम पंहिंजे लाइ भी महीनो चूंडियो आ तुंहिंजे लाइ भी चूंडियो आ त तुंहिंजी उम्मत जो भी महीनो चूंडियो अथई। मौला करीम तव्हां जो महीनो कहिड़ो आहे? अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब रजब महीनो मां अल्लाह पाक जो महीनो। गुजरी जन्नत में कन्नारी जंहिंजो नालो रजब आहे। जेको भी शख्स रजब जो हिकिड़ो भी रोज़ो रखंदो ऐं रजब नहर जेका आहे उन जो पानी माखीअ खां वधीक मिठो खीर खां वधीक सफ़ेद मक्खण खां वधीक नरम उन जी गप मुश्क ऐं अंबर जी उन जो पथरियूं मोती ऐं याकूत जूं उन जो वाकरो तीर वांगुरु जंहिं भी माण्हू रजब जो हिकिड़ो रोज़ो रखियो हूंदो अल्लाह पाक उन बाने खे उन रजब नहर जो शरबत ज़रूर पियारी। अॻिते हदीस पाक में 7 रोज़ा रखिया त अल्लाह पाक उन बाने जे लाइ जहन्नम जा 7 दरवाजा बंद थो करे। जंहिं रजब जा 8 रोज़ा रखिया रब तबारक व तआला उन बाने जे लाइ जन्नत जा 8 दरवाजा खोलाए थो छॾे।
अया डिगी है रिवायत जे अरड़ा रोजा रखिया पो मुन्नादी उनके ऐलान तो करे दबाना अल्लाह तो चवई हाने असा सब तुझा गुनाह छाने चलिया से हाने नए सिर अमल शुरू गुजरी फायदो न वरतो आलम ने बुधायो तो ताके जलसे गुजरी वरिया हयाती इंदर साल जो होंदा से जिंदा रजब की 13 तारीख ते विलादत आहे अमीरुल मोमिनीन हाफिजुल कुरान मुफस्सिर कुरान दुनिया के सभी वलियन जो सरदार मदीने जे मीर जे बिरादर हसन हुसैन जे बाबे फातिमा जे घोट सोने अली जी विलादत जो ॾियारो 13 रजब 22 रजब ते उन हस्ती जी वफात आ जेको मदीने जे मीर जो सालो आ जेको कातिबुल वही कुरान लही इंदो हो तो मुझो मिठड़ो मोहम्मद अरबी उन हस्ती के सॾे चवंदा हा अच पंहिंजनि हथड़न सां अल्लाह जो कुरान लिख ऐं लिख तो उन को कराबी आहे जंहिंजे ईमान में पक हुजे ते मोमिन ना पक्को माण्हू आहे हेरा फेरी न कंदो नबी साईं उम्मी आहे उम्मी उनके चइबो आहे जेको कलम ऐं स्लेट खणी कंहिंजे अॻियां गोॾा खोड़े पढ़ियो न हुजे मोहम्मद मुस्तफा जो दुनिया में को उस्ताद हुयो ई कोन जे उस्ताद तो थिए त पोइ उस्ताद जो शागिर्द खां दर्जो मथे आहे चूंकि न सॼी काइनात में मिठो मोहम्मद खां कंहिंजो दर्जो मथे नाहे जेकॾहिं सॼी काइनात में अव्वल फर्स्ट नंबर 1 नंबर 12 नंबर शान आहे त सदको वञास मुंहिंजे मिठड़े मोहम्मद अरबी साईं जो अमीर उन मानव जो नालो जे जरा नबी से फरमायो अल्लाह अमीर मुआविया के हिसाब किताब जो इल्म अता फरमा अल्लाहुम्मा जालो हादिया महदिया 22 रजब ते उन अमीर मुआविया की वफात नबी से जो सालो एक दफे नबी से पंहिंजे बीबीअ के कमरे में आया अमीर मुआविया की भेण अम्मा उम्मे हबीब अबू सुफियान जी थी तो अमीर माविया पाजी भेण जे गोद में सुतो पियो उन जो आंगुरियुनि जे वारनि में हुई सैजल बीटा जी अमीर माविया निंड पियो सैजल फरमायो में हबीब अमीर माविया प्यारो तई जैसे भाव भाईर भेनरुनि के प्यारा थींदा सैन फरमायो उम्मे हबीब अमीर माविया मता चे त मुखे प्यारो आ अमीर माविया मां मोहम्मद के प्यारो आ त मोहम्मद जे अल्लाह के भी ॾाढो प्यारो उन जी 22 तारीख ते वफात ई माण्हुनि कुंडा खाधा पाण ॼाणनि पंहिंजा हलंदा होॾे नबी से फरमाया अमीर माविया तू मां मोहम्मद करीम सां जन्नत में मिलंदी 27 रजब ते मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम के अल्लाह मेराज कराया आला मकाम हर नबी के मेराज फर्श ते थियो असांखे न्या मुसलमानों मिठड़े मोहम्मद के मेराज अर्श ते थियो थोरो तवजो कयो मां होरनिया होरनिया वाइज़ कंदुमि ताज़ो बीमारी मां थियो मेराज कोने थियो छो थियो छाजे लाइ थियो हेठ छो न थियो मथे छो घुराई अल्लाह मथे घुराए करे दुनिया वारनि खे ॿुधायो त जीअं ज़मीन खां आसमान मथे आहे न ये मुंहिंजो मोहम्मद कुल काइनात में शान में मथे मक्के वारनि मोहम्मद करीम खे ॾुख ॾिना सजन फरमाए मुझा उम्मती हो ताके दुख अचन पो मां मोहम्मद जा दुख याद कजो सवा लख नबियन के एडा दुख ना आया जेड़ा मां मोहम्मद के आया मां मोहम्मद अम्मा जे पेट में हम 6 महीने जो तो मुझो बाबू सही फौत थो जायम तो यतीम 6 साल मुझी उम्र थी मुझी अमर मां के बाबा साईं जी कब्र ते वठी वई अबा साईं जी कब्र ॾेखारण
देखारे जने वापस आई रस्ते में ही अब आवाज जागी मुझे अमड़ो ते मुके भाकुर पाईंदे भैया बान जंगल में मुके छदे वई फौत थी वई मुझे उम्र 6 साल उम्र नदी सफर वडो दादा पालो ख्वाजा अब्दुल मुतल्लब 8 साल मुझे उम्र थी मुझे दादो भी फौत थी मुके चाचा सही पालो ख्वाजा अबू तालिब 40 साल मां मोहम्मद जी उम्र थी मां के ऑर्डर थियो या योहल मुद्दसिर ओ कंबल पाए करे सुमन वारा मुझा सोना कुम उत फअनजिर मानो के ड्रेजार व रब्बक फकब्बिर पाजे अल्लाह जे वडाई जा नारा सुभान अल्लाह और चो संजन फरमायो मानो मोटा अमानतू रखंदा मां के चोंदा सोनो सच्चो सादिक अमीन एतरे कदर चवंदा जो असा जो अखियों कूड़ियूं थी सघंदियूं मोहम्मद तुझी ज़बान कूड़ी न थी सघंदी उन्हनि माण्हुनि मंझि मां जॾहिं मोहम्मद ऐलान कयो नुबुवत जो तो ही त बयान कई उन्हनि माण्हुनि मूंखे कूड़ो चयो उन्हनि माण्हुनि मुंहिंजी मुखालिफ़त कई चरियो पिया चवनि शाइर पिया चवनि मजनून पिया चवनि मां ताइफ़ में वयुमि कलमो खणी करे त ताइफ़ जे वॾेरा नंढड़ा ॿार मुंहिंजे पोयों भॼाए पत्थरणो चरियो तो अग में मां पोयो नंढड़ा नंढड़ा ॿार पत्थर जिब्बा हणंदा पिया अचनि जीअं कई चरे जे पोयो माण्हू रड़ियूं कंदा ईंदा आहिनि सजन फरमाए मां अॻियां नंढा वॾा रड़ियूं कंदा पत्थर हणंदा पिया अचनि मूंखे मथे में पिया लॻनि मुंहिंजे जिस्म में पिया लॻनि मुंहिंजी रत वही मुंहिंजी जुती खून सां भरिजी वई मुझे चरियो चयो मुझे मथा जेको कलमो पियो पढ़े न उनखे मार पिया ॾियनि बीबी सुमैया कुराड़ीअ मुंहिंजो कलमो पढ़ियो ज़ालिम अबू जहल उठ में ॿधी करे बाध कयुसि चीरीस माई ज़ुमेरा मुंहिंजो कलमो पढ़ियो लोह जी सीख ला बाहि में तपाए उन जा अखियुनि जा तारा कढियो बिलाल मुझे कलमो पढ़ियो तती रेती दे सुमारे सीने ते छिप पिया रखी सघंदा मरी वञ पर मोहम्मद जो कलमो छॾी दे त छॾींदा सही न त भली मरी वञ मां मोहम्मद के पत्थर हण मां काबे में नमाज पियो पढ़ा वॾो किनो उठ जो ओझ पियो हो ॿ टे काफ़र वया वॾो ओझ उठ केॾो जो ओझ केॾो मां सजदे में वई मुंहिंजे मथो अची रखियो मां सजदे में न चुरा न पुरा गंदो ओझ मुझी न्याणी फातिमा नंढड़ी आई उन बुरो भलो के चयो उन पंहिंजे हथनि सां मुंहिंजो ओझ मथो हटायो एॾियूं तकलीफ़ूं ॾिनो जो 100 ॼणा मुंहिंजे दरवाज़े ते मूंखे मारण लाइ आया मूंखे रब हिफ़ाज़त सां मदीने पहुचायो पाण फरमाए मुंहिंजा उम्मती हो मुंहिंजे मथां कलमे पढ़ण वारो तव्हांखे ॾुख अचनि त तव्हां पंहिंजा ॾुख यादि न कजो यार मुंहिंजे ॾुख ते हलिया अचिजो त असांजे मोहम्मद खे केॾियूं तकलीफ़ आयूं जॾहिं यादि कंदो त पंहिंजा सभु ॾुख विसरी वेंदा एॾा ॾुख रब फरमाए जिब्रील मुझे सोने के ॾा ॾुख न अथनि हाणे वठी अचेसि जन्नत सिगारियो जहन्नम खे लाह कयो सवारी काहे सोने के वठी आ नबियन के बैतुल मक़दस में बिहारियो तो मुझो मोहम्मद तो अचे माई सले का भी चवे अचो मिस्र जो मायूं तो मां पांच ता के सोनो यूसुफ ॾेखारिया अल्लाह फरमाए 1.25 लाख नबियन के गॾु करे मां बिहारियो तो अचो तो मां ता के पांजो सोनो मोहम्मद ॾेखारिया मथे वे अर्श का भी मथे लाहूत ला मकान जाते न को वली वियो न को पीर वियो न को सहाबी वियो न को नबी वियो हता के सभिनी मलाइकन जो सरदार जिब्रील भी बिही रहियो उते मोहम्मद जो जुतियूं मुबारक पो मथे 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 कहीं भी जिले में नौ ऑफिसर इंदो न उनके सॼे जिले जी विजिट कराईंदा जिले सखर बाबा पन्नो आकल बाबा सांगिल का वरी जतोई कच्चे में ये सब तुझी हद्दा ॾिसी छॾ अगे उन्हनि के ऑफिसरन के घुमाईंदा हा हाणे त बस नक्शा तनीअ जो हलंदा त सब अची था वञनि अगे विजिट कराईंदा जिले वारे के सूबे वारे के
पाकिस्तान जो सदर थे ते सॼो मुल्क तुंहिंजो थई ॾिसी छॾ इहा हद अथई पोइ दौरा कंदा हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु रात जो हथ में तलवार खणी करे कपड़ा मटाए हजरत उमर सॼे मदीने जी गली गली में घिटी घिटी में ॻोठ में ॿाहिरि सॼे मदीने जो पहरो बि ॾींदो हो ख़बर चार बि लहंदो त मदीने वारनि खे तकलीफ़ त कान्हे उमर अल्लाह साईं मोहम्मद करीम के दुनिया के चोट ते दुनिया का मथे चोट ते मथे विहारे सजी दुनिया के ज़ूम क्यों हे सोशल मीडिया वाला हे भरन था ये कंदा ने फोटो कढी पर के सभा ज़ूम कंदा ने ये वेझो इंदो आ त चिट्ठी हर्ष ॾेखार बिया सजी दुनिया के अल्लाह ये वेझो करे मोहम्मद के चोट ते विहारे जे सोहना हे ओला का ओभर हे उत्तर का दक्षिण हे जमीन का आसमान हे ऋषि चंद ये सजी दुनिया जेका मां पैदा कई आ न हाओ मुझा महबूब मां इन दुनिया जो रब्बुल आलमीन त मोहम्मद तो सारे जहान जे लाइ रहमत आलमीन पांजी हद ॾिसी छॾ त या सॼी दुनिया जो ॿियो को नबी अचणो न आहे बस आखिरी क़यामत जे सुजबण ते मोहम्मद तो सभिनी जो नबी न तो चए सुभान साईं खे मेराज हे शबान महीने जी सही तारीख़ 3 तारीख़ ते विलादत आहे मुंहिंजे सोने हुसैन जी करबला वाले शहजादे हुसैन जी अली के लाडले हुसैन जी 3 शाबान ते मौला अली के पुट जाओ जतोई साहब छोरा जणीदा खारा भरीदा न वणो ए जे भरिया था ॾिसो था ने फटाका था छोड़े वेठा अथन का बार जमंदो आ न त पोइ बार जी तरबियत कबी कुल मौलूदी यूलदो अला फितरतल इस्लाम नबी से फरमाया हर बार इस्लाम ते जमंदो पोण के उन जो पी मां यहूदी बणान पी मां मजूसी बणान पी मां अबो अम्मा बेनमाजी ते छोरा भी बेनमाजी अमन बेनमाज़ल त न्याणी भी बेनमाज़ल अबो भंग जो शौकीन तो छोरो कूड़ो धोंदो अबो जुआ जो शौकीन तो छोरे के भी पता की समय हूंदा जरो ॾिसंदो ॿार अबो हे करे तो पाण भी इहो कंदो तंहिंजे करे जीअं ॿार ॼमे न त ॼमण सां मदीने जे मीरा आमिना जे लाल फरमायो तो 7 ॾींहनि खां बाद में तव्हां ॿार जो नालो भी रखो मथो भी कूड़ाए ऐं उन जे वारनि खे चांदीअ में तोड़े वार दफन कयो चांदी सदको कयो 7 ॾींहं ते तोहर भी करायोसि 7 ॾींहं ते नालो भी रखो वरी 7 साल थियनि निमाज़ जो अमर कयो वरी 10 साल थियनि जा बिस्तरा जुदा कयो मारे कुटे भी निमाज़ पढ़ाए कुरान जी तालीम ए मदरसो चौकडियो मौली जमील ए तहां जे बच्चन जे सुधार जो एकड़ो इदारो कारखाना सेल कहीं कारखाने में चावल मिलन का था अटो मिले का तो स्टील जा गिलास मिलन का तो स्टील जा थाम मिलन का तो काए जा थाम मिलन फैक्ट्री काथे गिलास ठहन काथे कपड़ो ठहे पर जेको मोरी जमील हिन मदरसो तां जो पैदा कयो थी चाहियो थी त इते माण्हू ठहंदा इंसान ठहंदा ये बकरियूं न चारायो छोरन को म्यूं न चारायो हजरत अली उल मुर्तजा शेरे खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने जे मीर जो सौट जेके पालियो भी मदीने जे मीर पढ़ाइस भी मदीने जे मीर वडो थियो हुजूर ऐलान फरमायो ऐ नाली मुझो अली किथे साहबी तो चे या रसूल अल्लाह आने आने ॾिसी आया से अली मस्जिद में हो अली मस्जिद में अबारी मस्जिद
24 कलाक जिंदगी मस्जिद में गुजारी दो हो मस्जिद के बुहारी भी पान नी दो अली जे पुट जी विलादत तजे कर शुरू तो अदा सैयद जा नौकर खादा सुभान अल्लाह भी चो उथण जी कोशिश न कयो सब गडो तो नास एकड़ो थियो हां मोटा दो पेशाब लगो हां जागो दान अब जगह रुपया हथो खणो माने सा बटरी आए खैरा अया सांजिया सोमानी भला जेके जागो ता भई तखली जो सुभान अल्लाह बाबा सुभान अल्लाह री जो पन्ने वाला बुधन ये तो सांगिया वाला भी न था बुधन हुजूर फरमायो मुझो अली किथे आज से मस्जिद में वठी अचो सो वठी आया कुरान भी आ गवाही दी सुभान अल्लाह चो तो मां कुरान पढ़ा फरमाइंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्काउ सुज्जदा यब्तगूना फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अज़रि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूसा गॾु मदीने हलंदो मोहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीन माऊ मुराद अबू बकर सिद्दीक वो शख्स जेको गॾु मक्के में गॾु मदीने में गॾु बदर में गॾु ओद में गॾु गार में गॾु अल्लाह अल्लाह ओ सागे जा मुसलमानो अॼु नज़र कयो त अबू बकर मोहम्मद सां गॾु मज़ार में भी सुतो पियो वञी ॾिसी आ न अल्लाह तोखे मक्को मदीनो घुमाए आमीन चओ अशिद्दाउ